मोहम्मद ही वेठो आहे। सवाल कहे चे या रसूल अल्लाह गाल अजीब आ। अल्लाह जे हबीब फरमायो कहिड़ी? फरमायो आका तुंहिंजी इज्जत जो कसम, काथे असांखे ख़बर हूंदी आहे त हिते अल्लाह जो दुश्मन वेठो आहे, असां तौहीद ॿुधाइण शुरू कंदा आहियूं। आका जहिड़ो बि हुजे चुप करे वेही रहंदो आहे, चाहे केतिरो दुश्मन हुजे अल्लाह जो। आका काथे तुंहिंजो दुश्मन वेठो हूंदो आहे, असां ॼाणी वाणी तुंहिंजा फज़ाइल पढ़ंदा आहियूं, ॿुधंदो बि आहे, चुप करे ॿुधंदो आहे। चवण लॻो या रसूलल्लाह तुंहिंजी इज़त जो कसम, काथे असांखे ख़बर बि न हूंदी आहे त हिते को अली जो दुश्मन आहे। ॻाल्हाइजो थोरो। आका तुंहिंजी इज़त जो कसम, काथे ख़बर बि न हूंदी आहे त हिते को अली जो दुश्मन आहे, हेॾो अली अमीर जा फज़ाइल पढ़िया न आहिनि, हो उथियो न आहे। जवाब ॿुधजा। अल्लाह जे हबीब मुस्कुराए करे फरमाया अल्लाहु अकबर। हिकु अॻे ई रहमतन लिल आलमीन, वरी इहो मुस्कुराए बि त छा लॻंदो हूंदो। मुस्कुराए करे फरमायो सलमान थी थो सघे अल्लाह जो दुश्मन भी हुजे ऐं हलाली भी हुजे। सलमान थी थो सघे अल्लाह जो दुश्मन भी हुजे, हलाली भी हुजे। मिसाल ॾिनो जीअं फिरौन अल्लाह जो दुश्मन भी आहे, हलाली भी आहे। हैरान आयो न त हलाली की बाबा हिन जे हलाली हुजण जो दलील हे आहे त हलाली केतिरी भी कोशिश करे, कुछ भी करे, मासूम के कत्ल न करे सघंदो। हे मूसा जे कत्ल ते क़ादिर न थी सघियो, इन जे करे फरमायो सलमान थी थो सघे मुंहिंजो दुश्मन भी हुजे, हलाली भी हुजे। मिसाल ॾिनो जीअं मुंहिंजो चाचो अबू लहब, दुश्मन भी आहे, हलाली भी आहे। सलमान थी थो सघे अल्लाह जो दुश्मन भी हुजे, हलाली भी हुजे। थी थो सघे मुंहिंजो दुश्मन भी हुजे, हलाली भी हुजे। फरमायो सलमान थी नथो सघे अल्लाह अकबर जो अली जो दुश्मन भी हुजे पोइ हलाली भी हुजे। आयो न जेके मौजूद आयो वो चवंदा आहिनि न थोरा कणा थालीअ में भरिया, हेड़ो पाक ज़र्फ जाते अचण जे लाइ मलाइक सिकंदा हुजनि। हिन ॿिनि सूरतुनि खे सूरह बनी इसराइल, सूरह यूसुफ, कुतुबुल क़ुरान सॾींदा आहिनि। कुतुब छा खे चइबो आहे? हे झंड में जेका कीर हूंदी आहे, छो हूंदी आहे? ॿिन्ही चकियुनि जी गर्दिश बरकरार रहे। ठीक हाणे कुतुब जो अदद आहे 111। गणजो ता काफ कलम तुए ऐं बे आ। काफ जो 100, तुए जा 9, बे जा 2, 111। हिन ॿिन्ही सूरतुनि जूं आयतूं बि 111 111। जेके इल्म दोस्त आहियो थोरो ॻाल्हाइजो मां सां, जेके हक़ाइक़ ॿुधंदा आहियो। बाक़ी हाणे जेकॾहिं टोटका त महिरबानी इहो ई पढ़णु ईंदो आहे, सही आहे। दुखदा भा राशिद को वक़्तु मिली वञे हा, मूंखे को अहिड़ो आलो ॾिनो वञे हा न जो सुञाणे सघां हा त केरु केरु साहिब ज़र्फ़ आहे, उन्हनि खे वठी कमरे में बंदि करे ऐं क़ुरान जे असरार ते ॻाल्हायां। कॾहिं त वक़्तु ईंदो, आस्ते आस्ते। ठीकु आहे। 111 111 कुतुब। हाणे मुंहिंजे मौला अमीर अलैहिस्सलाम जी हदीस ॿुधजा। मुंहिंजे मौला फरमायो अय्युहन्नास अना कुतुबुन बैन समाए वल अर्ज़। अल्लाहु अकबर। मां अली ज़मीन ऐं आसमान जे दरमियान कुतुब आहियां। जज़ाकल्लाह जज़ाकल्लाह जेके समझी विया। ज़मीन ऐं आसमान जे दरमियान
कुतुब आहियां ठीक का कुराड़ी जंड पई पीए बीठी कुछ दाना विझेसि उनखे पीए अटो निकिरी अचे जॾहिं हो पुड़ लाहे करे ईअं साफ़ कया मां ॾिठुमि कुझु दाणा आहिनि जेके कीर सां गॾु मीठा न आहिनि जेके सम्झी मां पुछोमांसि पर हे छा आहे हे न पीठा आहिनि हिन चयो तूं मौलवी गिरी कर वञी तोखे हिन जी कहिड़ी ख़बर हे छो न माजम पीठा आहिनि हुन चयो हे इन करे पीस जण खां बची विया आहिनि छो जो हिननि कुतुब जे दामन में हथ विधो आहे पीठा छो न हिननि कुतुब जे दामन में हथ विधो आहे इन करे बची विया सोची करे कदम खणजा अल्लाह अकबर दामन त क़यामत जे ॾींहुं कंहिंजो वठणो ई थी न अली जो दामन छॾजाए न हिते न हुते न त हिते बि बरबर उते बि जहन्नम जी चकीअ में पीसजी वेंदे राशिद हीअं आहे कॾहिं तव्हां ॻोठाणा माण्हू आहे तव्हांखे हिन शइ जी वधीक ख़बर हूंदी साम्हूं तो कॾहिं शिकार कयो था न हीअं थींदो आहे हीअं ॿ पखी वेठा आहिनि हितां तव्हां निशानो वरितो आहे हिन ते पर हे उॾी वियो आहे हिनखे लॻो आहे इहो कंहिं सवाल कयो मुंहिंजे सरकार सादिक़ आले मोहम्मद अलैहिस्सलाम ऐं चवणु लॻो आका वजह छा आहे कॾहिं ईअं थो थिए शिकार ते वञूं था ॿ पखी ईअं वेठा आहिनि जंहिं ते निशानो आहे उहो उॾी थो वञे जंहिं ते न आहे उनखे लॻे थो मुंहिंजे इमाम फरमायो जेको पखी ज़िक्र कंदो हुजे शिकार न थींदो ज़िक्र कंदो वेठो हुजे शिकार न थींदो तोखे थकाइण मक़सदु न हो तोखे ॿुधाइण मक़सदु हो त जहन्नुम खां वॾो शिकारी न थी अली अली खां वॾो ज़िक्र न थी जेकॾहिं जहन्नुम खां बचणो थी त अली अली कंदो रह हे कुतुब जो अदद घणो 111 शाबाश जज़ाकल्लाह अली जो अदद घणो आहे शाबाश हाणे ये अदद मां ठाया आहिनि ज़ाहिर आलमी कानून आहे इल्मुल अदाद आहे 786 लिखंदा माना छा आहे बिस्मिल्लाह 110 लिखंदा माना छा आहे अली ठीकु हाणे भाउ राशिद हिकिड़ी बारीक ॻाल्हि थो कयां थोरो 5 मिंट ज़हन हेॾे होॾे न कजो ॻाल्हि हली वेंदी अलिफ कीअं हीअं लिखंदा आहियो न हाणे इन जो अदद आहे हिकु इनखे चइबो आहे मक्तूबी जेको तव्हां लिखियो आहे ॿियो अलिफ ॻाल्हाईंदा हो अलिफ लाम फे हाणे हे जेके ॻाल्हायो अथव हिन में 2 अखर वधीक आहिनि हिकु लाम ॿियो फे अदद मां थो कढी ॾियां जमा तव्हां कजो लाम जो अदद आहे 30 फे जा 80 घणा थिया जेके सम्झी हाणे इहो बि मां ॿुधायां हिते त ॻाल्हि आहे न 111 बि अली जी जी जेकॾहिं इहो अलिफ बि मिलायसि त 111 पर जेके वाधारा अथसि उहे अखर कढेसि त 110 कुतुब केरु आहे अली ऐं 110 केरु आहे हाणे माना चवणो पवंदो 110 बि अली 111 बि अली अल्लाह अकबर अलिफ में अली हाणे सम्झ में आई अखर पढ़ अलिफ जो ॿिया वर कसम मूंखे इहो अहिड़ा ई असरार ईंदा आहिनि हक़ाइक़ ईंदा आहिनि
कुरान जा तो खुदा असा मुकम्मल कुरान के पूरे कुरान के हिदायत मन्यो आ न कुल जो कुल कुरान हिदायत चाहे कुरान ज़ेर हुजे ज़बर हुजे बाराशिद दिल खींचे थोरो असरार कुरान ते ॻाल्हायां जेकर ताज़ा दम आयो जज़ाकल्ला हाणे ॾिसो मां भी काफ़ी थकल आहियां तव्हां भी थकल आहियो ठीकु आहे लेकिन थकजी पो या दिल चेव साईं बस त ढिलो नारो या ढिली सलवार त हाँ बस ये काफ़ी है जज़ाकल्ला चाहे ज़ेर ज़बर हुजे हिदायत आयत जो अदद आ भी हिदायत मां हिकु ॿ इशारा करे वञा पहिरीं पहिरीं वही कहिड़ी आहे इक़रा मां बख़ुदा हे कुरान जा राज़ कोई न ॾसींदो तोखे पुछी अचो हाफ़िज़नि खां पंहिंजनि परायनि खां त कुरान खे हिदायत मञियो अथव ज़ेर ज़बर आहे या न इक़रा इन अलिफ़ ते ज़ेर आहे ठीकु आहे इक़रा अलिफ़ ते पहिरीं वही आहे अल्लाह जे हबीब जो फरमान आहे मिक़दाद फी असहाबी कल अलिफ़ फिल कुरान अल्लाह मिक़दाद मुंहिंजे 1.25 लख साहबनि में ईअं आहे जीअं कुरान में अलिफ़ जज़ाकल्लाह अदूं त चए फलाणे पहिरियों ईमान आंदो फलाणे पहिरियों ईमान आंदो पहिरीं वहीअ में आहे पहिरियों अखर अलिफ़ अलिफ़ आहे मिक़दाद जज़ाकल्लाह हाणे जेके वेठा हो काफ़ी आयो मुंहिंजे लाइ ख़ुदा मौज़ू तव्हांजे लाइ आहे मां इन जे अलिफ़ ते ई ॻाल्हायां न तक़रीबन 2 खां 4 कलाक ॿिया घुरिजनि मां इन हक़ीक़त अलिफ़ ते मां कोन थो ॻाल्हायां इशारो ॾियणो पहिरीं वहीअ ते अलिफ़ ते ज़ेर आख़िरी वही कहिड़ी आहे अल यौम अकमलतु लकुम हाणे हिते यानी गार खां गदीर ताईं कुरान ख़त्म गार खां शुरू गदीर में ख़त्म पहिरीं वही में अलिफ़ ते ज़ेर आख़िरीअ में ज़बर अरे अल्लाह ॿुधाइण इहो थो चाहे इक़रा पहिरीं वहीअ में ज़ेर यानी पहिरियों इस्लाम ज़ेर हुयो अॼु अली जी विलायत सां ज़बर इन पासे वारा का ॻाल्हि सम्झ में अचे तो थोरो ये कंध लोॾे छॾिजो मूंखे ख़बर त पए त मां गप में मोती नथो उछलियां जियो ॻाल्हि सम्झ में अची वई न ज़ेर ज़बर ज़ेर खां शुरू ज़बर ते ख़त्म ग़ार खां शुरू गदीर ते बाबा कुरान आहे को तुंहिंजा सोना सुर ॿुधण जो शौक़ु न हो अल्लाह खे जो नाज़िल कयो अथई त हे सुरीलो सुर कढे ख़त्म कढे त मां ॿुधां हो त चए थो अल्लज़ीना आतैनाहुमुल किताब यतलूनहु हक़ तिलावतिही जन खे मां किताब ॾिनो आहे उहे उहे पढ़ंदा आहिनि जीअं मूंखे वणे जज़ाकल्लाह हे सामित कुरान सामित मां इन ते थो ॻाल्हायां सुभान अल्लाह ताज़ा दम आयो त हिकु ॿ ॿिया अच्छा हे जेका आयत आहे सूरह यासीन जी वकुल्ल शैइन अहसैनाहु फी इमाम असां हर शइ इमाम मुबीन में गणे गणे रखी छॾी अल्लाह
मिसाल के तौर पे हर शइ गणे गणे रखी माना छा है हिन जी गणे गणे रखी छॾी आहे यानी सब कुछ उन जे कंट्रोल में आहे हाणे जाते अल्लाह सब कुछ चए त रहियो छा मिसाल के तौर पे मां चवां भाउ राशिद न्याज़ उन चयो सही होॾे हलो उस्ताद ज़फ़र कराए वठो ठीकु आहे माना छा तो मां उस्ताद ज़फ़र ॾे वञिणो आहे अगरि मूंखे न्याज़ घुरिजे जज़ाकल्लाह क़ुरान सम्झ में यार क़ुरान सां ॻाल्हाए ठीकु आहे मां हदीस नथो पढ़ा आयतूं तव्हांखे थोरो राज़ ॿुधायां त हिन आयतुनि में छा आहे हिन आयत जो नंबर आहे 12 न हाणे इहो बि मां ॿुधायां त 12 छा थींदा 12 वारा वेठा जज़ाकल्लाह जेके सम्झी विया बख़ुदा भाउ राशिद पूरे मजमे जे चेहरे ते ख़ुशी थो ॾिसां मूंखे हुयो त कंहिंजे मां बख़ुदा इहो सोचूं वेठो हुयुमि त कंहिंजो बि मुंहुं कुमाड़ियल ॾिठुमि त मां ॻाल्हि लिकाए वेंदुमि पर हाणे हक़ तव्हांजो जज़ाकल्लाह सूरह बनी इसराईल कुतुब क़ुरान जेको तव्हांखे चयो हिन में आयत आहे अल्लाह तो फरमाए मन कान फी हाज़िही आमा फहुव फिल आखिरत आमा अज़ल्ल सबीला जेको हिन दुनिया में अंधो आहे अल्लाह तो जमा उनखे आखिरत में भी अंधो उथारींदो जज़ाकल्लाह पंहिंजी मर्ज़ीअ जे आलिम खां तर्जुमो कजां हिते अंधो आहे हुते भी अंधो हूंदो आज मालिक अंधो हुजण को ॾोह आहे न जमा हिते मुंहिंजे अंधे जी ॻाल्हि नथो कयां हिकिड़ो वाक़ियो ॿुधायां तोखे मुंहिंजो मौला बाक़िर सरकार बाक़िरुल उलूम अलैहिस्सलातु वस्सलाम मस्जिद नबवी में बिठा मजमे में बिल्कुल दरमियान में अबू बसीर के चयो या अबा बसीर सलिन ना सहली अरोनी अबू बसीर हिनन को पूछ त माखे ॾिठो अथऊं हिनन को पूछ माखे ॾिठो बि अथऊं कंहिंजे कुल्हे ते हथ रखे यार ऐफला रायत मौलाया बाक़िर अलैहिस्सलाम छा मौला बाक़िर के ॾिठुई हुन चयो यार कुछ देर अॻु में हिते काथे इमाम दरमियान में बीठो आहे चलो कुछ देर आगे हिते ॾिठो हुयो ॿिए खां पुछो तूं चए न यार मां त सुबुह सां ज़ियारत ते वियो हुयुमि वरी मोटियो मूंखे ख़बर ई न आहे ॾिठो ई न आहे उते ई अबू हारून मकफूफ अहिड़े अंधे खे हिकु त अखि खुलियल हूंदी आहे न दीद न हूंदी आहे ठीकु आहे इन अंधे खे चइबो आहे आमा अरबीअ में अलिफ ऐन मीम ये उन ते खड़ी ज़बर आमा ठीकु आहे जंहिंजूं अखियूं ईअं बंदि सिबना हुजनि अहिड़े अंधे खे मकफूफ चइबो आहे लठ जी टेक ते मस्जिद नबवी में दाख़िल थियो मुंहिंजो मौला फरमास हिन खां पुछ चवण लॻुसि या अबा हारून रायत मौलाया बाक़िर अलैहिस्सलाम अबू हारून मौला बाक़िर खे काथे ॾिठो थी इहो चवणो हो ॾिसी करे चएसि थो अंधो सम्झी मज़ाक थो करे अलाए छा अंधो सम्झी मज़ाक थो करे हो केरु बीठो आहे चवण लॻुसि कीअं सुञातो इहो न चवण लॻो त जंहिंजो नूर मुंहिंजे अंध ऊंदा हिन अखियुनि ते नूर जूं ज़रब हणंदो हुजे इहो बाक़िर न हूंदो ॿियो केरु ॻाल्हि सम्झ में अचे थी अच्छा हीअ मन कान फी हाज़िही आमा
फव फिल आखिरत आमा जेको हिते अंधो आहे एड़े अंधे जी ॻाल्हि थी थिए अल्लाह हलो क़ुरान को पुछो ये जेका सूरह बनी इसराइल जी आयत आहे न जेको हिते अंधो आहे हुते बि अंधो थींदो इन आयत जो नंबर आहे 72 न हाणे अञा बि ॿुधायां जेको 72 खां अंधो आहे उहो हिते बि अंधो आहे हुते बराए इमामे ज़माना हुज्जत खुदा बुलंदतर सलवात उस्ताद गाल वधाया या छड्या बाबा असां सॼे क़ुरान खे हिदायत मञो असांखे छा थो ॿुधाए त अली खे हिते मन हुते न जज़ाकल्लाह आलिम खे हिकु तव्हां बख़ुदा मां चैलेंज थो कयां शिया सुन्नी बिरादरीअ खे उलमाए आमा सलमान मोहम्मदीअ जी उमिरि लिखी आहे 650 साल सही आहे असांजनि उलमाए ख़ासा लिखियो आहे 500 साल 500 साल जी उमिरि में काथे सही साबित करे ॾियो सही बि कोन कई त मां चयो मालिक केरु आहे फरमाया मिन्ना अहलल बैत जी मां चयो मालिक लिखण ई कोन थो अचेसि फरमाया असांखे मञण लाइ किताब पढ़णु ज़रूरी न हूंदा आलिम थींदो ई उहो आहे जेको असांखे सुञाणे पोइ भले लिखणु अचेसि न आलिम इहो थींदो आहे मां असरार क़ुरान ते थोरो ॻाल्हायां पियो अच्छा शियो तव्हां खां थो सवाल कयां अच्छा तव्हांजे क़ुरान में सूरह मोहम्मद त आहे न रसूल जे नाले सूरह अली छो न आहे सूरह फातिमा छो न आहे सूरह हसन छो न आहे सूरह हुसैन छो न आहे अल्लाह दुनिया वारनि खां पुछ उन्हनि चयो असांजी न आहे अल्लाह अकबर कंहिं हिते अकुल ते हथ रखी हुन चयो अहल बैत जे दर ते ईंदो कर अहिड़ियूं ॻाल्हियूं पुछणियूं हुजनि न क़ुरान जंहिं घर में आयो आहे उन्हनि खां पुछ जॾहिं इल्मुल आदाद वारनि ॾे वियुमि हुननि चयो बाबा हिन ई क़ुरान में सूरह अली बि आहे सूरह हसन बि आहे सूरह हुसैन बि आहे अली जा अदद घणा आहिनि मां बसि हाणे जल्दी जल्दी थो कयां हाणे अध खां वधीक मजमो तुंहिंजो थकी पियो थी ॿुधई न शुकुर अमान अली जो अदद घणो आहे 110 सूरह कहफ खे ॾिसजांइ हिन जूं आयतूं बि 110 आहिनि न 109 न 111 हाणे सम्झ में आयो पंहिंजे अखियुनि खे जल्दो मां मसाइब नथो पढ़ां फज़ाइल जो हिकु जुमिलो थो पढ़ां हाणे सम्झ में आयो नोके नेज़ा ते जॾहिं बि मुंहिंजे मौला हुसैन तिलावत कई सूरह कहफ जी कई कायनात खे अली पियो ॿुधाइणु चाहे इहो ई त आहे अली वलीउल्लाह ताज़ा त मां आयो न बसि मां हाणे जल्दी जल्दी थो कयां ठीकु
मुझे साण जे इसम जो अदद आहे 135 उस्ताद हिन में जेको मुझे साण जो जे इसम में 5 हर्फ आहिनि फे अलिफ तोए मीम हे हिन में सदर हर्फ आहे तोए ठीकु आहे उन जो अदद थींदो आहे 9 लाफानी अदद आहे 9 हे उहो अदद आहे इल्मुल आदाद में जंहिं अदद खे फना न आहे ताज़ा दम आयो त पूरा असरार न जेकॾहिं सम्झ में नथो अचे न मां ॿियो कुझु बि ईंदो आहे पढ़ण अच्छा लाफानी अदद आहे कुल 135 ठीकु आहे मुंहिंजे साण जो टोटल अदद 135 इसम जो 1 3 5 हे जमा त कजो 1 3 अच्छा तो ये सदर आ ना अॻियां कहिड़ा ॿ हिन हर्फ फे अलिफ फे जो 80 अलिफ जो 1 घणा थिया अल्लाह 81 8 1 महाराष्ट्र तक मदनी मजमूतों जो हैरान थी परेशान बाबा खुश थी वो है ना जे फजाइल पे जज़ाकल्लाह जबरदस्त ठीक है 9 अच्छा पोया बाखर कड़ा मीम है मीम जा 40 हे जा 5 हणा जा 45 4 और 5 पूरे इसम जो 9 लाफानी अदद आहे छो हिन खे किरोड़नि ताईं ज़रब ॾींदो वञे वापसि ईंदे जवाब 9 ईंदो एक ना बिना 18 9 9 18 8 1 वरी 9 3 ना 6 3 अल्लाह करोड़नि ताईं ज़रब ॾींदो वञे मोटी ईंदे जवाब 9 ईंदो इन खे चइबो आहे लाफानी अदद हिक ऐं ॿिए अदद में मिली करे पंहिंजो वजूद ख़तम न कंदो आहे हिकु माल आहे हिन अदद ठीकु आहे कुल घणो अदद 135 सूरह ताहा अल्लाह शुरू भी तो ऐसा तो करे हाणे समझ ताहा मांजल नल कुरान लितशका मुझा ए ताहा जा बाबा अल्लाह अकबर असा को ए कुरान इन करे तो नाज़िल न कयो जो तो के तकलीफ में विझम उस्ताद राशिद उस्ताद जफर टाइम को ने शायद वरी कदे इतना ही और शुरू कर सागे ही माना ने मौजू होते वाह वाह जबरदस्त हाजिर जज़ाकल्लाह हां यार हियां भी तो कदी दिसो ना कुरान के हर फर बखुदा मां कुरान जी हिक हिक आयत मु तो के अली कढी दिया अली देख मां ये ॾिठो आहे पूरे कुरान में अली अमीर हिक हिक आयत में वाह सही वाह सही सूरह ताहा जो आयतूं इन 135 है हीअं कुरान पढ़ न ये 5 तन हुजन दिल में पो पढ़ी ॾिस त कुरान छा थो ॾे वाह 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 हे अजीब ॻाल्हि हूअं पहिरीं वही त इकरा है न पर यादि कयो काबे में आयो मुंहिंजो मौला अमीर अल्लाह जे हबीब हथनि ते खयो याली इकरा याली पढ़ सुभान अल्लाह काल मां अकरा या रसूलुल्लाह फरमाया या रसूलुल्लाह हुकुम कयो छा पढ़ा वाह वाह छा पढ़ा हुकुम कयो है अञा कुरान नाज़िल थियण में 30 साल देर
अल्लामा हाशिम बहरैनी लिखियो किताब गायतुल मराम में उन्हें लिखियो त अली अमीर चारई किताब पढ़ा जब कुरान पढ़ने लगा ना तो पहले ही आयत पढ़े सूरह मोमिनून जी कद अफलहल मोमिनून अल्लज़ीना हुम अन सलातिहिम हम फी सलातिहिम खाशिन मुझे हबीब फलाह पाए विया उहे मोमिन जेके पंहिंजी नमाज़ुनि में खुशू था कन न अली आयो दुनिया में नमाज वारी आयत खयो आयो मालूम थियो त नमाज ऐं अली गॾु गॾु आहे को त ख़तरो हुयो नमाज अफलहल मोमिनून अल्लज़ीना हुम फी सलातिहिम खाशिऊन फलाह पाए विया उहे मोमिन जेके पंहिंजे नमाज़ुनि में खुशू था कन ये आयत अञा आयस ताईं मुंहिंजे मौला अमीर पढ़ी अल्लाह जे हबीब फरमायो अफलाहु बिक व इज़ा अंत इमामुहुम या अली फलाह बि त तॾहिं मिलंदनि जॾहिं तोखे मञींदा सूरह मोमिनून अच्छा अली सां मंसूब सूरत कहिड़ी सूरह कहफ सूरह ताहा मुंहिंजे साण सां मंसूब मुंहिंजे मौला अमीर पहिरीं सूरत कहिड़ी पढ़ी सूरह मोमिनून मुंहिंजे मौला हसन जो आदत घणो आहे जज़ाकल्लाह अब कॾहिं मां थो ॾियां जमो त हे जा 8 सीन जा 60 सही आहे नून जो 50 घणा थिया 118 शादबाश इन सूरह मोमिनून के ॾिसजो हिन जूं आयतूं भी 118 हैं मौला सलामत रखे था 118 ईंदे ही मुझे मौला अमीर इहा सूरत पढ़ी हसन मुजतबा वारी ॿुधाइण थो चाहे त मां खां पोइ अहमद हसन जी जी हुसैन जा आदत घणा आहिनि 128 ठीक हे जा 8 सीन जा 60 ये जा 10 नून जो 50 जमा कंदो 128 शादबाश सूरह नहल के ॾिसजा इन जो आयतूं भी 128 आहिनि अरे जेके लफ़्ज़नि जो मिठास सम्झंदा आहियो उन्हनि जे लाइ जुमिलो थो चवां तशरीह में न वेंदुमि सूरह नहल अल्लाहु अकबर सूरह नहल थियण वारनि मुश्किलुनि जो हलाले मुश्किलात सॼो हुसैन हीअं त ॾिस न क़ुरान खे थोरो अंदर जी अख त खोलिया क़ुरान आहे छा मां सरनामा कलाम में सूरह मुबारका यूसुफ जी आयत तिलावत कई आहे बस हाणे मां जल्दी कयां अच्छा वक़्तु केतिरो आहे मुंहिंजे लाइ जेतिरो ठीकु आहे जेके मूंखे सज़ा ॾेई विया आहिनि मां बि पोयनि खे ॾियां ठीकु अल्लाह तफसीर नूर सकलैन जल्द नंबर 4 सफ़ो नंबर 422 ठीक है मुझे आका मौला सरकार इमाम जाफर सलाम जाहिल लफ्ज़ है मुझे मौला फरमायो त किस्से यूसुफ जो सॼो साह किस्से यूसुफ जो
सजो साह कमीस यूसुफ में आ तवज्जो रखजो फरमायो अगर किस्सा यूसुफ मां कमीज़ यूसुफ के कढियो वञे त किस्सा यूसुफ मरी वञे मुर्दा थी किस्सा यूसुफ जो सॼो साह छा में कमीस में ठीक हाणे पूरी सूरह यूसुफ के ॾिसो छा आहे महिरबानी करे साइलेंट थी करे छॾियोसि या कुझु तवज्जो आहे न ठीक सॼो साह कमीस जो ज़िक्र न थे किस्सा यूसुफ बेजान इन पूरे सूरह यूसुफ में अल्लाह गणे करे यूसुफ जूं 3 कमीसूं ॿुधायूं पूरी 3 ॾिसजो तहक़ीक़ आहे मुंहिंजी तव्हां बि अॼु वञी ॾिसजो पहिरीं कमीस मां हाणे जल्दी थो कयां फायर खणी आया हा खून हणी करे ॾिसो याद आहे न छा चवण लॻा त बाबा बगड़ खाई वियो हे तुंहिंजे पुट जी कमीस में खून लॻल अथसि पर सबूत छा आहे त साईं हे कमीस सबूत आहे अल्लाह जो नबी हो याकूब अलैहिस्सलाम ॾिसी करे चयसि इहा ई कमीस सबूत आहे त मुंहिंजो पुटु ज़िंदा आहे इहा कमीस सबूत आहे मुंहिंजो पुटु ज़िंदा आहे चए बाबा कीअं जानवर मुंहिंजे पुट ते एतिरो महिरबान हो सॼे पुट खे खाई वियो कमीस ते गंद जो निशान बि हाणे मुंहिंजे मौला छा फरमायो त अगरि ज़िक्र कमीस यूसुफ कढियो वञे किस्सा यूसुफ मुर्दा थी विया हाणे जेकॾहिं तव्हां ज़िक्र कयो त बाबा यूसुफ खे क़त्ल करे खूह में उछले ॿाहिरि आया ऐं चवण लॻा त बाबा यूसुफ मरी वियो तव्हां कमीस जो ज़िक्र ई न कयो त हाणे यूसुफ खे ज़िंदा ई साबित न करे सघंदा गौर त कयो न क़ुरान में थोरो ज़िंदा साबित न करे छो त सबूत ई आहे हिकु शइ कमीस ॿियो सबूत ई न आहे हाणे हीअ पहिरीं कमीस जेका अल्लाह गणाई आहे न यूसुफ जी हे यूसुफ जी ज़िंदगीअ जो सबूत आहे आहे कमीस पर मासूम जी नबीअ जी हुज्जत खुदा जी ज़िंदगीअ जो सबूत ॿी कमीस अल्लाह याद करो जनाब ज़ुलेखा जो हथ वधियो मां मुख्तसर तो क्या लफ्ज़ न तो पढ़ा आयत न तो पढ़ा बस मां जल्दी तो क्या बार को बार बीठो हो अल्लाह जेके वडा बीठा हा यूसुफ उन्हनि लाइ न चयो त हिननि खां पुछो अल्लाह कंहिंखे वॾो ॾिसी न रसूल जे तख़्त ते विहारे छॾियो उमिरि जो वॾो मयार न हूंदो आहे मासूम जी गवाहीअ जे लाइ अल्लाह जंहिं वटि इल्मु हुजे हुयो ॿार छा चयो जनाब यूसुफ हिन खां पुछोसि हुन छा चयो इन कान कमीसो हो कुद्दमुन मिन कुबुलिन सदक़त फहुव मिनल काज़िबीन अगर ॾिसोसि कमीस साम्हूं फाटल आहे त ॾोह यूसुफ जो अगर पोयां फाटल आहे सुभान अल्लाह अल्लाह अकबर त ॾोह ज़ुलेखा जो हाणे हीअ ॿी कमीस आहे हीअ कमीस सबूत आहे त यूसुफ मासूम आहे यूसुफ जी इस्मत जो सबूत आहे हीअ कमीस ठीकु आहे जज़ाकल्लाह पहिरीं कमीस सबूत छा ज़िंदगीअ जो ॿी कमीस सबूत छा जो इस्मत जो टी कमीस यादि करो ॿाहिरि ॾिसुसि त तुंहिंजो बाबो तुंहिंजे कम में रोई रोई अखियूं विञाए वेठो थी हिन कमीस लाइ क़ुरान में ज़िक्र आहे जज़ाकल्लाह जज़ाकल्लाह हा कमीस लाइ वञी करे मुंहिंजे बाबे जे अखियुनि ते हणो सुभान अल्लाह
अल्लाह ये न चए त न अवल वञी करे मुसलो विछाए बरकातूं पढ़जो। पोइ अल्लाह खां दुआ घुरजो, उन चाहियो त अखियूं थी वेंदियूं। तोखे शर्म नथो अचे अली अमीर जा फज़ाइल ईअं थो पढ़े? अल्लाह अकबर। बख़ुदा कुन ते हुकूमत अली अमीर न भाराशिद थोरो मां इन कुन ते ॻाल्हायां। अच्छा, हे इल्म हुरूफ में हिकु क़ाइदो आहे त जिथे ॿ चार अखर हिकु जहिड़ा अचनि न उनखे मिलाए हिकु कंदो। थोरो मां ॻाल्हायां थो। बाबुल हवाइज घणा आहिनि? 5। अच्छा, बाब जा अदद कढ। इहे छो 5 आहिनि? बे जा 2, अलिफ जो 1 वरी बे जा 2 घणा थिया? अल्लाह अकबर। इन करे बाबुल हवाइज 5 आहिनि। अल्लाह अकबर। 5 जो लक़ब आहे बाबुल हवाइज। अली अमीर, मुस्लिम बिन अकील, ठीक आहे, मुंहिंजो मौला गाज़ी, ठीक आहे, शहज़ादो अली असगर ऐं मौला इमाम मूसा काज़िम अलैहिस्सलाम। अच्छा, इन्हनि जो जाइ मदफन कहिड़ो आहे? काज़मैन, कूफो, करबला, अल्लाह, नजफ। काज़मैन, कूफो, करबला, हिननि जो पहिरियों अखर कढी वठिजो। काफ, अल्लाह अकबर। अली जे नजफ जो नून कढी वठ। मूंखे ख़बर न आहे, ख़ुदा ॼाणे केरु ख़रीदार आहे, केरु इहे हक़ाइक़ ॿुधंदो आहे, केरु न। अल्लाह अकबर। इहो काफ़ खे गॾु करे हिकु कंदे हिकिड़ो काफ़ ऐं नजफ जो नून छा थियो? इन करे बाबुल हवाइज आहिनि। बाबुल हवाइज थींदो ई उहो आहे जंहिंजी कुन ते हुकूमत हुजे। इंशाअल्लाह वरी कदे असरार ते गुफ्तगू। बस मां पंहिंजे मौज़ूअ जी तरफ़ अचां जल्दी क्या। अच्छा, 3 कमीज़। पहिरीं कमीज़ सबूत, यूसुफ जिंदा। ॿी कमीज़ सबूत, यूसुफ मासूमा। 3 कमीज़ सबूत, यूसुफ शाफिया। यूसुफ शाफिया। ये जेका आखिरी कमीज़ है न, हिन जे लाइ मिले थो किताबन। अल्लामा मजलिसी भी लिखियो त हे जन्नत में अल्लाह जे हबीब जो लथल पहिरियाणो पुराणो थियल कमाल साहब जंहिंजा चोला नबिन खे शिफा ॾींदा हुजनि। कमाल छा अथसि? पहिरीं कमीज़ न, ॿी न, 3। अल्लाह जे हबीब जो, मुंहिंजे नबी जो लथल पुराणो थियल न। हे रसूल आहे न, जॾहिं सरदार का शइ हंडाए वठंदा आहिनि, पुराणी करे नौकरनि खे ॾेई छॾींदा। अली मौला। जज़ाकल्लाह। हे सरदारनि जी आदत आहे पंहिंजो लथल नौकरनि खे ॾेई छॾींदा। ऐं 3 कमीज़ूं थी हेसि ताईं पंहिंजी मर्ज़ीअ सां ॿुधो अथव, जीअं ॿुधो अथव काफ़ी आहे, ठीकु आहे। पर वेही चुप करे कीअं बि बसि हिकिड़ो जुमिलो नतीजे जो ॾियां थो, मुंहिंजी मर्ज़ीअ सां ॿुधजां। बख़ुदा सॼे सफ़र में मूंखे शिकायत न थींदी, ठीकु आहे। छा फरमायो मुंहिंजे इमाम त अगरि किस्सा यूसुफ मां कमीज़ यूसुफ कढ न यूसुफ खे ज़िंदा साबित करे सघे, न मासूम साबित करे सके। न शाफी साबित करे सके। या कमीज़ हाणे पंहिंजे पराए कंहिं मुल्ले खां फतवा वठी वञे, सही कपिड़े
जी टुकड़ी तो आहे, कपड़े जी टुकड़ी आहे, कमाल ॾिसे साथ मासूम के मासूम साबित करे, मासूम के शाफी मासूम के मासूम साबित करे, मासूम के जिंदा साबित करे, मासूम के शाफी साबित करे। आखिरी जुमलो जंहिंजे लाइ मां हीअ सॼी महिनत कई आहे, पंहिंजा पराया जागी करे, पंहिंजा पराया बेगाना यगाना मुखालिफ मुआलिफ जंहिंजे कन ताईं आवाज़ वञे थो, बख़ुदा जेसि ताईं ॿुधो था तव्हांजी मर्ज़ी है जुमलो ॿुधिजे, नतीजे जो जुमलो थो ॾियां, सॼी ज़िंदगी गौर करण जे लाइ काफ़ी थी। जीअं किस्सा यूसुफ जो सॼो साह कमीस यूसुफ में आहे, इएं पूरी करबला जो साह मुंहिंजे मौला जे अलम में आहे। आहे हो भी कपड़ो आहे, हे भी कपड़ो। अल्लाह अकबर, अल्लाह अकबर। बिनी दा कमाल तो ॾिस न, हो यूसुफ के जिंदा साबित थो करे। अल्लाह अकबर, हो यूसुफ के जिंदा साबित थो करे। हे अज भी ॿुधाए थो त करबला वारा कल भी जिंदाबाद, करबला वारा अज भी जिंदाबाद। अल्लाह अकबर। हो सबूत आहे यूसुफ जी ज़िंदगी जो, हे सबूत आहे करबला वारनि जी ज़िंदगी जो। अल्लाह अकबर। न यूसुफ जी कमीज़ पाण खां वॾो नबी अथसि याकूब, हा आलिम भी वॾो, नबी भी वॾो, उन जे लाइ कमीज़ मोकिली अथई। न यूसुफ जी लथल कमीज़ अल्लाह अकबर याकूब जे लाइ शिफ़ा बणिजी थी सघे। मां हुसैन जे गाज़ीअ जे अलम जे अॻियां जेकॾहिं शिफ़ा घुरां त मां काफ़र? बाराशिद हिकिड़ो उस्ताद ज़फ़र आखिरी जुमलो तो चवां, जुमलो मवदत जो आहे, सम्झ सां ताल्लुक़ थो रखे। न हर कंहिंखे सम्झ में ईंदो आहे, अल्लाह अकबर, न हर कंहिंजे मफ़हूम ॿुधण के सम्झण जो आहे। ॻाल्हि छा आहे? अल्लाह हे अली अमीर जी ज़ुल्फ़कार ऐं मुंहिंजे मौला गाज़ीअ जो अलम, हिन ॿिन्ही जो कमु साॻियो आहे। हिन ॿिन्ही जो कमु साॻियो आहे। कहिड़ो कमु आहे? अली जी ज़ुल्फ़कार नस्ल ॾिसी गर्दन टोड़ींदी आहे, हे नियत ॾिसी निगाह टोड़ींदो। नस्ल ॾिसी गर्दन टोड़े, नियत ॾिसी निकाह टोड़े। इन करे झुकण वक़्तु सीट में सटिजी वेंदे, हे त असां तुंहिंजी ख़ैर खाई था कयूं। अल्लाह न हीअं ॿुधायो, कीमती शइ कंहिं वटि हूंदी आहे, कंहिंखे ॾसींदो आहे? हे त तूं शुक्र कर, असां तोखे ॿुधायूं था त अली छा आहे। असांजा जहिड़ा कीमती शयूं लिकाए पियूं आहिनि, असां तोखे ॿुधायूं था। अल्लाह अकबर। सोच त सही न, त अली अली जा नौकर बि केॾा सख़ीर। बाबा हे उसूल आहे त सखी जा हथ खुलियल हूंदा आहिनि, चाहे निमाज़ में छो न बीठो।
समझी विया मां आयत पढ़ा हाँ मुझे हबीब बस तर्जुमो तो पढ़ा जल्दी जल्दी तो क्या मुझे हबीब हे यहूदी चैन था यदुल्लाह मगलूलतुन अल्लाह जा हथ बदल है अल्लाह गुल्लत ऐदीहिम लोइनुम बिमा कालू अल्लाह तो चए न जे न हथ बधण ते लानत आयत खड़िया कुरान हाणे में पर ध्यान लोइनुम बिमा कालू इनन जे इन हथ बधण चवण ते लानत बल यदाय मबसूततन आयत अञा अॻिते हले थी मुंहिंजा त ॿई हथ खुलियल आहिनि मां चयो मालिक तुंहिंजा हथ जेकॾहिं हथ ॿधण चङो हुजे हा त तूं त तारीफ़ करे हा न चिड़े छो हा मां तव्हांखे चयो न मुंहिंजो कमु सॼो आयतुनि सां आहे क़ुरान में तोखे ॾेखारियो ठीकु आहे रख पंहिंजा हदीस जा किताब पाण वटि किताब न हुया अली हुयो असां किताब ॾिसी करे अली न मञियो आहे किताब अञा ख़ल्क़ी न थिया हा ये छा है कुरान छा है उस्ताद ज़फर बाराशिद है लफ्ज़न जो मिठास जेके समझंदा आहिनि लफ्ज़न जा जेके हीअं सम्झो आशिक़ आहिनि उन्हनि जे लाइ हिकु जुमिलो थो चवां आख़िरी जुमिलो दुआनि जे साए में इजाज़त हे कुरान गतन जे मकान में रहंदो आहे पाठन जे मकान में रहंदो आहे ठीकु आहे गिलाफ जो लिबास पाईंदो आहे जेके लफ़्ज़नि सां उन्स मोहबत आहे उन्हनि जे लाइ आहे सम्झ में इहा ॻाल्हि न रहल जी सवारीअ ते हलंदो आहे समझी विया रहल ते सवारी कंदो लिबास पाईंदो गिलाफ जो वतन जे मकान में रहंदो अली खे ॾिसो अल्लाह जे मकान में रहे आखिरी जुमलो ॻाल्हि ख़तम आखिरी जुमलो बस जज़ाकल्लाह न पंहिंजे पराए कंहिंखां बि मूंखे फतवा आणे ॾे चवंदा न सही क़ुरान में अल्लाह पे नाला छो न खया आहिनि अली जे दुश्मननि जा ठीकु आहे अल्लाह खे असांजी आदत जी ख़बर आहे त हे क़ुरान खोलींदा आहिनि चुमंदा आहिनि कुते जो नालो खयो अथई क़ुरान में अल्लाह सूअर जो खयो अथई फिरौन जो खयो अथई छो क़ुरान तो खोलियो आयत अची वई वकल वो हम बासितुल ज़िराए है बिल वसीब असहाब कहफ जे कुते जो ज़िक्र अल्लाह न जेके समझी विया मां वाह क्या अली जो दुश्मन को एडो बदतर अल्लाह कुरान में इशारा त कया नालो ही न रखियो पंहिंजो परायो छा उन जो पंहिंजो दुश्मन भी न चुमेसि आखिरी राज़ी राजो अच्छा मां छा चयो हे रहल जी सवारीअ ते हलंदो पंहिंजे पराए खां मूंखे फतवा वठी हाणे ॾे मां रहल थो चुमियां काफ़िर आहियां हीअं थींदो आहे बस शबी लफ़्ज़ छा आहे शबी अरबी में शबी चइबो आहे जहिड़ो या मिसल कापी ठीकु आहे इनखे शबीअ चइबो आहे हाणे कंहिं मौलाना साहिब ॾे वियुमि मां पुटु वेठो हुयुसि नंढड़ो
माशाल्लाह से सफ़ा तहां ते आ तहां जड़ो अञा दाढ़ी न ट्रेन बटण ते हुजे तो क्या कहने ॿ टे ॾींहं पियो अची वेंदसि त ख़ुशि थी पुट खे चुमण लॻो न कजांइ हराम जज़ाकल्लाह न कजांइ हराम अल्लाह अकबर न छो हराम मां ख़बर न थी मां जो चयमि तो जहिड़ो तोखे शर्म नथो अचे पुट खे चवां थो तो जहिड़ो आहे त चुमेसि थो चवां थो त उहा हुसैन जी शबीह आहे न क़ुरान जी सवारी आहे रहल सामित जी सवारीअ खे चुमिया अल्लाह अल्लाह काई फतवा न आहे चवां थो त उहा नातिक जी सवारी थी अचे अल्लाह अल्लाह छा वजह हुई यूसुफ जी जीअं कमीस यूसुफ गवाह यूसुफ जिंदा है अलम गवाह करबला वाला जिंदा है जी कमीस यूसुफ शाफी है अल्लाह करबला वाला शाफी अल्लाह कमीस यूसुफ इस्मत यूसुफ जो सबूत आहे ईअं ई अलम गवाह आहे त करबला वारा बेगुनाह मारिया विया रोइण आयो ॿ जुमला मुंहिंजा सम्झ जाए तुंहिंजे क़ब्र ताईं रोइण जे लाइ काफ़ी आहे सुभाणे जो रोइण उन जो आहे जेको रहंदो अल्लाह अॼु उहो ई रोईंदो जेको आहे ज़ियारत नाहिया में जुमलो आहे मुंहिंजे ॿारहे आका जो फरमा अस्सलाम अला दिमाए साइलात उन खून ते सलाम जेको सॼे सफ़र में जारी रहे उन खून ते सलाम जेको सॼे सफ़र में सुको न आहे ख़ुदा बाराश मां जॾहिं तहक़ीक़ कई न मूंखे 3 खून अहिड़ा मिलिया ये 3 खून सॼे सफ़र में सुका न आहिनि मुझे आका सज्जाद जी पुठीअ जो खून अल्लाह रोइण आयो आहे त ॾिसजां कंहिं 4 सालनि जी मासूम जे कननि जो खून मुंहिंजी आलिया साइण जे मथे अल्लाह तो त रत रोईंदे न ॾिठो हुयसि न जॾहिं वापसी थी आहे मदीने मुंहिंजो आका सज्जाद 5 साल पूरा मदीने कॾहिं कॾहिं ईंदा हुआ त ठीकु न त रहंदा न हुआ मदीने खां ॿाहिरि आले मोहम्मद जूं जागीरूं आहिनि यंबा में उते बैतुल हुस्न हो मुंहिंजे मौला जो अॼु बि आहे हिकु दफ़े रोई करे कदमनि ते हथ रखी करे मुंहिंजे मौला बाक़िर चयसि बाबा अॻे को घटि उजड़ियल हो मदीनो रही सही कसर तो भी कढी छॾियसि बाबा हली करे रहो त आबाद थे त मां अच्छा पुट बाक़िर छो इहो ॿुधाए मां जे घर हलां काथे हुसैन बाबे जी मसनद नज़र ईंदी मुंहिंजे अखियुनि में खून न ईंदो काथे अली अकबर जी मसनद अल्लाह अकबर कदमनि ते हथ रखी करे मुझे मौला बाक़िर तो चए बाबा करबला में मां भी तो हुयो रिवायत ही मुझे मौला बाक़िर खां आहे मुझे मौला बाक़िर तो 64 मस्तूर के एक रस्सी में कैद कयो रस्सी जॾहिं मुंहिंजी पुफी सकीना ते आई ख़त्म थी वई साहिल पुछो मौला पोइ तव्हांखे कीअं मुंहिंजे मौला फरमायो मुंहिंजी पुफी जूं ऐं मुंहिंजूं ज़ुल्फूं वॾियूं मां उरियान लफ़्ज़ नथो ज़ुल्फां वॾियूं असांजा हथ मथे ते रखी असांजे ज़ुल्फनि सां सोच जाए सही बाबा छो
मुझे मौला सज्जाद फरमाए बेशक बाकिर बचड़ा तू है मासा पर करबला खां जॾहिं खां मोटी आया हूं तोखे ख़बर आहे शिमर लई न मुंहिंजी पुठीअ ते केतिरो ज़ुल्म कयो इन जे बावजूद मां पुठीअ भर सुम्ही पवंदो आहियां पर हुसैन जी हमशीरा साण हुसैन जी हिस्से वारी भेण मुंहिंजी पुफी आलिया जॾहिं खां करबला खां वापसि आई आहे न शाम खां पुठीअ भर न सुम्ही सघंदी आहे अॼु बि मां तव्हांजी दिलि नाज़ुक थींदी आहे मां बचाए बचाए लफ़्ज़ थो पढ़ां वक़्तु रिवायत में जेके लफ़्ज़ आहिनि मां उहे नथो पढ़ी सघां इन करे अर्ज़ु कयुमि न ख़बर ताईं रोइण जे लाइ काफ़ी जी ॻाल्हि सम्झ में अची वई छो वजह छा आहे बाज़ार जो मंज़र आहे आज़ान जो जीअं आवाज़ आयो न मुझे कैदी इमाम कड़िन में कयो अल्लाह अकबर शिमर हरामी ॾिठो जेकॾहिं अॼु बाज़ार में सजाद नमाज़ पढ़ी तो असां जेको हुसैन जे बाग़ी हुजण जो ऐलान कयो आहे मनींदो केरु हिन शौक़ पूरो कयो ताज़ियानो कढे घोड़े जी ज़ीन मां अल्लाह अकबर अल्लाह लफ़्ज़ सम्झ जाए चइनि सालनि जी भेण ॾिठो सम्झी वई त हिन ताज़ियानो कढियो छो आहे हिकु निगाह कंहिं शिमर हरामीअ ॾे ॿी निगाह कंहिं भाउ जी तरफ़ हे हितां डोड़ी आहे सकीना जे पहुचण खां अॻु में शिमर लाइन पहुतो आहे मुंहिंजे मौला सजाद ते रुकूअ में आहे सजाद मां उरियान लफ़्ज़ न पढ़ंदुमि मुंहिंजो आख़िरी लफ़्ज़ सम्झजाए हिन जो हथु हिते आयो अल्लाह अकबर रुकूअ में आहे मुंहिंजो इमाम हिन जो हथु हेठि आयो चए थो अर्रहील सफ़र जारी अल्लाह अकबर मुंहिंजो रुकूअ वारो इमाम सजदे में आयो ठूठिन भर हले पियो थो चए थो सुभान रब्बी अला सुभान रब्बी अला अल्लाह अल्लाह इहो ज़ुल्म ॾिसणो हो न ॿिए ताज़ियाने जे पहुचण खां अॻु में मुंहिंजी साइण सकीना ॿधल हथनि सां पाण खे मुंहिंजे मौला सजाद जे मथां किरायो छा थो सम्झे रहम अची वियो औलाद वारो सोच जो अॼु बि हाणे घर वेंदे सभ खां पहिरियों नंढड़ी धीअ ईंदई त बाबो घर अची वियो धीअ खे वॾियूं उमेद उमेदां धीअ खे ॾाढियूं हूंदियूं आहिनि पीउ मां हिन जो हथु हलियो जेको ज़ुल्म सजाद मौला ते पियो करे न उहो हिन सकीना ते करणु शुरू कयो मुंहिंजी साण ॿई हथ ॿधी करे चयो भाउ सजाद हिन खे रोक काथे बि हाणे मुंहिंजे कननि ते ताज़िया न मुंहिंजे कननि ते जाइ न रही आहे इहो मंज़र ॾिसणो हो आख़िरी जुमिलो थो पढ़ां हुसैन जे गले मां आवाज़ आई भेण ज़ैनब जल्दी वञ मुंहिंजी सकीना बचाए भेण ज़ैनब जल्दी कर रिवायतूं ॿुधाईंदियूं पीठ न उठंदा मुंहिंजी आलिया साण ॿधल हथनि सां पाण पुट सजाद पुट बाकिर तोखे ख़बर आहे मां अॼु बि पुठीअ भर सुम्ही पवंदो आहियां मुंहिंजी पुफी आलिया अॼु बि न सुती आहे छो हे मंज़र हुयो हेठां मुंहिंजो मौला सजाद आहे बसि आख़िरी जुमिलो थो पढ़ां मुंहिंजी 4 सालनि जी मासूमा साण सकीना अल्लाह अकबर उन जे मथां मुंहिंजी आलिया साण छा थो सम्झे रहम अची वियो हुयसि न हिन ॾिठो त जुदा नथो करे सघां हिन हुकुम ॾिनो त बाज़ार में घोड़ा जोड़ायो बाज़ार में घोड़ा जोड़ायो पुछो जंहिंजे पुठीअ तां 400 घोड़ा जोड़ी रात में पढ़ायो